अहम ख़बर आहे कराची में तूफ़ानी बरसातुनि खां पोइ वॾे वज़ीर सदारत हेठि हंगामी इजलास थियो आहे। शहरनि खे रिलीफ ॾियण ऐं रेस्क्यू ऑपरेशन वधीक तेज़ करण जी हिदायत कई वई आहे। मुराद अली शाह चयो आहे त कराची जो इंफ्रास्ट्रक्चर बहितर बणाइण संदन अवलिन तरजीह आहे। CM हाउस कराची में मुराद अली सदारत हेठि कराची लाइ पाणी फ़राहमी लाइ वारे मनसूबनि जी अॻभराई बाबति इजलास थियो आहे, जंहिंमें सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं जाम खान छोरो मेयर कराची मुर्तज़ा वाहब, चीफ सेक्रेटरी आसिफ अदर शाह ऐं ॿियनि शिरकत कई आहे। वज़ीर आला सिंध कराची जे अहम ऐं वॾनि पाणी वारे इंफ्रास्ट्रक्चर मनसूबनि ते कमु तेज़ीअ सां मुकमल करण जी हिदायत कई आहे। मुराद अली शाह वाटर सप्लाई प्रोजेक्ट ऐं कराची वाटर एंड सेवरेज सर्विसिस इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट वक़्तसिर मुकमल करण जी हिदायत कई आहे। हुन वधीक चयो त कराची जे पाणी वारे निज़ाम जी बहितरी सूबाई हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे ऐं वधंदड़ आबादी लाइ जदीद ऐं असराइतो वाटर सप्लाई सिस्टम ज़रूरी आहे। वज़ीर आला उम्मीद ज़ाहिर कई त समूरा जारी मनसूबा वक़्तसिर ऐं आला मयार मूजिबि मुकमल थींदा। कराची वाटर एंड सिवरेज कारपोरेशन तरफ़ां हिकु डिजिटल प्लेटफॉर्म पिणु मुतारिफ़ करायो वियो आहे, जंहिं ज़रिए शहरी बिल अदा करणु, शिकायतूं दाख़िल करणु ऐं वाटर टैंकर बुक करण लाइ ऑनलाइन करे सघनि था। हीउ प्लेटफॉर्म सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी ॿोलियुनि जो मौजूदु आहे, जॾहिं त वॾे वज़ीर हिदायत कई त पाणी ऐं सफ़ाई ताईं बराबरि रसाई मनसूबनि जो बुनियादी मक़सदु हुजणु घुरिजे ऐं हर शहरी खे साफ़ पाणी ऐं मुनासिब नेकाली जी सहूलियत मिले।